अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल क्यों था कोडी जी खां ज़ोएब अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ कोडी जी मेहराणो में बुर्दी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। कोडी जी इस्पताल जी लेडी हेल्थ वर्कर अज़ीज़ा बुर्दी जे घर ते बासरनि जो हमलो। लेडी हेल्थ वर्कर अज़ीज़ा बुर्दी जी माउ पीउ भाउ समेत ज़ख़्मियुनि जो बासरनि जी गिरफ़्तारी लाइ कोडी जी थाणे ॿाहिरां एहतजाज। लेडी हेल्थ वर्कर अज़ीज़ा ऐं ॿियनि दाईंदे ॿुधायो त बासर बशीर बुर्दी, इक़बाल बुर्दी जी चुर्च ते नाज़िम होत खान, अली रज़ा लालू बुर्दी ऐं ॿियनि हथियारनि डंडनि सां सिरोटनि सां हमलो करे ॾिनो, जंहिंमें एजाज़ हकीमा, शेर मोहम्मद, वली मोहम्मद ऐं ॿियनि खे सख़्तु तशदुद करे ज़ख़्मी करे छॾियो। डंडा लॻण सबबि एजाज़ जी टंग ॿिनि हंधां भॼी पई। ज़ख़्मियुनि समेत थाणे ते पहुता आहियूं। हिकु हिकु थी सभु मुंशी थाणीअ खां ॿाहिरि हलिया विया आहिनि। काफ़ी रड़ियुनि खां पोइ मेडिकल लाइ लेटर ॾिनो वियो आहे। कोडी जी पुलिस ॿ बासरनि जी विंगारू बणियल आहे। कोडी जी मुज़ाहिरीन SSP ख़ैरपुर, DIG सखर ऐं IG सिंध खां नोटिस जो मुतालबो कयो आहे त बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मामू आ उन्हीं जा पुट हिकिड़ो होत खान, मोहब्बत खान, अब यो नाज़िम खान, अब होत खान, अब 5-8 ॼणा धक हणी असांखे मुंहिंजो पुटु आयो आहे त उनखे धक आया अथनि। मुंहिंजो हक़ कयो। मुंहिंजा रोज़ असांजे पुटनि जा रोज़ जेके बंदूकूं खणी आया आहिनि हिननि मूं खतरो आहे। अब बंदूकुनि में मां छा कंदमि ग़रीब। असांखे अदालत खपे, असां हिन पुलिस थाणे ते करे आया आहियूं, असांखे इंसाफ़ खपे। असांजे भाउ जी जॻह बनी छॾी अथनि, नाज़िम जॻह भॻी आहे असांजे भाउ जी। इंसाफ खपे, खपे इंसाफ खपे। असांखे भाउ आहे, हिननि में ख़ौफ़ आहे असांखे, हिननि में असांखे इहो आहे नंढा वॾा ॿार असांजा ज़ुल्म में आहिनि हिननि जी घर में। असांखे घर वेठे किला लाहे दर भञी लटा भारे असांजे ॿारनि जा नंढनि बचनि थोरो ॻाल्हायूं था। असांखे जेको आहे वॾा उन्हनि जा इक़बाल खान, बशीर जा पुट सभु असांखे, बशीर ख़ुदि पाण बि उहो असांखे मारणु चाहे थो। मुंहिंजो नालो अज़ीज़ा आहे, मां लेडी हेल्थ वर्कर आहियां। मां हिते वेठी आहियां, हिन ॻोठ जे लाइ कमु कंदी आहियां, पर मूंखे तक़रीबन ही सज़ा ॿाहिरनि खे माउ पीउ खे मुंहिंजे करे थी मिले जो मां कंहिंजी कान न कढंदी आहियां। हिननि जो मतिलबु आहे हितां जेको आहे थो लॾे वञनि, कॾहिं लोड़े जे बहाने सां त कॾहिं छेड़नि जे बहाने सां। छेड़ा हेॾे न उछलियो, नंढी नंढी ॻाल्हियुनि ते मुंहिंजे भाउनि खे तक़रीबन तंग कंदा आहिनि। इक़बाल, बशीर, हे उन्हनि जा जेके आहिनि सभु वांगारू आहिनि। मां चाहियां थी मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे ऐं मुंहिंजे लाइ हक़ थिए। मां कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी एॾी वॾी मूंखे सज़ा थी मिले ऐं मथे ताईं हिन छोकिरी खे थो लॾाइणो आहे। इहा सभु कुझु हिनखे पैसो आहे, हिन जे हिसाब सां माना झुकाइण था चाहिनि। मुंहिंजे लाइ जीअण हराम करे छॾियो अथनि। सुबुह शाम कंहिं न कंहिं ॻाल्हि ते मुंहिंजी पूरी फैमिली खे हिननि खां ख़तरो आहे। अॼु बि बंदूकूं, हथियार खणी, पिस्टल खणी चढ़ी आया आहिनि। मां चाहियां थी मूंखे इंसाफ़ खपे, मुंहिंजनि खां तहफ़ुज़ बि खपे, मूंखे ख़तरो आहे। हिननि जो घर असांजे अॻां आहे, असांखे हर वक़्तु खतरो। अॼु तव्हां लथो आयो त घर अम्मा कुराड़ी बि जेको आहे लोड़ो पिया आहिनि। ॻाल्हियूं हुन जूं मूंखे ॿुधाए वयमि त 15 ॼणा 20 ॼणा अम्मा खे जेको आहे धिका धूणा खान, ॾाढ़ू खान, नाज़िम जो भाउ, मोहब्बत, इल्ताफ़, वलद मोहब्बत, मां खे थो छॾायां बीठो सिराणी जंग बनी आहिनि। बाबा असांजो बस वारनि खां इहो ई मुतालबो आहे त इंसाफ़ कयो वञे, इन वेशी दरिंदनि खे काबू में रखियो वञे। बाबा ग़रीबूं सॼे ॻोठ सां आज़ार, सॼे माण्हुनि सां आज़ार, कोई ॻाल्हाए साह नथो करे, कोई हिननि खे अड़े करे साह नथो करे। सॼे ॻोठ में डॉन बणिया था वठनि। हिननि डॉन खे महिरबानी करे हिननि खे काबू में रखियो वञे, हिननि खे कड़ो ॾिनो वञे, हिननि खे हद ॾिनी वञे।